ज़रायत माइटनि खां वठी ज़रायत खां सवाइ ॿियो असांजो कारोबार कोन्हे। छा त असांजे अबनि ॾाॾनि खां वठी इहो हो। मुंहिंजो जेको ॾाॾो हो 1952 में जेको आहे उन 10,000 घोड़ो वरितो। जॾहिं इहा हैरतनाक ॻाल्हि हूंदी हुई 10,000 रुपया घोड़ो, जॾहिं जेतोणीकि माना 100 में घोड़ा विकामंदा या 50 में, त बि 10,000 असां घोड़ो वरितो। ऐं इहो वाणिया अञा जेके भॼ में शुरू थी त उन टाइम खां वठी उहे असांजो पोइ बाबा हो, पोइ वरी आऊं आहियां, वरी हाणे मुंहिंजो छोकिरा औलाद बि आहे, उहे बि शुरू आहिनि। हिकिड़ो लाॻापियल असुल खां वठी शइ आहे। अच्छा, ॿियो माल बि तव्हां पालींदा आहियो जीअं ढगियूं आहिनि, मेयूं आहिनि? सभु आहिनि बाक़ाइदे। तव्हां हलंदा ॾेखारियूं था तव्हांखे वाड़ो मेन जो आहे, ढगियूं आहिनि। लाहौर में जेका नुमाइशूं 2-3 साल थियूं हुयूं उन्हनि में मुंहिंजे मेंह जो बि नंबर खयल आहे, घोड़े जो बि सॼे पूरे पाकिस्तान में नंबर खयल आहे, मेंह जो बि खयल आहे। सियासत में 78 खां नंढो हुउसि ऐं डिस्ट्रिक्ट काउंसिल जो मेंबर थियुसि। जेका ज़ियाउल हक़ कराई हुई उन टाइम खां, तॾहिं असीं पीपुल्स पार्टीअ में, पीपुल्स पार्टीअ जेको आहे हिसो वरितो। वरी ऐं मेंबर थियुसि, पोइ ईअं सियासत में पोइ शुरूआती पोइ वरी 2 दफ़ा पीपुल्स पार्टी हिकिड़े दफ़ा जेको बाइकाट कयो, असां कोन इलेक्शन कई। ईअं सियासत में शुरू थी वियासीं। त पोइ डिस्ट्रिक्ट काउंसिल जी सियासत में रहिया आहियो? MP MLA जी में? हा, डिस्ट्रिक्ट काउंसिल जो चेयरमैन रहियो आहियां। घणा चकर? हिकिड़े दफ़ा चेयरमैन रहियो आहियां। 6 साल पीरियड हलियो आहे त 4 साल, पर 6 साल हलियो। बराबरि ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजे हिसाब सां मूंखे अजीब लॻंदो आहे, असां न करप्शन कई आहे, न कंदासूं, न इरादो आहे। इहे ॻाल्हियूं सॼो ॿुधूं पिया त फलाणो नवाज़ शरीफ़ ॿधो, शहबाज़ शरीफ़ ॿधो, हिन ते केस पियो हले, हुन ते केस पियो हले। इहो सियासी माण्हू लाइ त मुंहिंजे सम्झ में चुको आहे। क़ौमी असेंबलीअ में जॾहिं आउं वियोसि तॾहिं बि मूं पटको सुथण खमीस, इहो जे हिते बि इहो सुथण खमीस टोपी। इहो सिर्फ़ु इहो आहे त असां जेके बि हिते जा लोकल माण्हू आहिनि उहे असांखे भाइनि था वधीक, हद खां वधीक। वोट घणो आहे करे वियो, उहो वोट ॾिए थो असांखे। वॾो माण्हू खणी को मुखालफ़त बि कंदो हूंदो, पर पीपुल्स पार्टीअ में बि इलेक्शनूं कयूं आहिनि असां, पीपुल्स पार्टीअ जो बि वोट आहे। ऐं हिकिड़ी जेका इलेक्शन मूं कई MN जी, उहा नॉन पार्टीअ ते कयूं। उहो तक बि मुंहिंजो गोलार थी पई, माना जहिड़ो ॻोठ जो तक कोन, धारीअ में वञी बीठा, पर उते बि वीचारनि माण्हुनि असांजी तमामु सुठी आजा कई, वोट ॾिनऊं ऐं कामयाबु थियो। त मुंहिंजे ख़िलाफ़ु बीठो हो, सिटिंग चेयरमैन हो डिस्ट्रिक्ट काउंसिल जो, ग़ुलाम जी निज़ामानी। पर उन खया 12,000 वोट। मूं उन ज़माने में बि जेको खया हुआ 48,000 वोट। अच्छा, बेनज़ीर साहिब सां तव्हांजा केतिरा तालुकात रहिया? तमामु वेझा बेनज़ीर साहिब असां वटि ईंदी, बाक़ाइदे हिते बदीन ईंदी त ईंदी असां वटि रहंदी अची। उहो इन करे अकेलाई में हर ॻाल्हि जेका आहे त खुली थी वेंदी आहे। 50 ॼणनि में माण्हू ॻाल्हि को दिलवारी कोन कंदो, अकेलाई में हर को ॻाल्हि दिलवारी कंदो। दादा अव्हां सां गॾु हूंदासीं, अव्हांखे वोट ॾींदासीं या न ॾींदासीं, ॻाल्हि ज़ाहिर थी वेंदी आहे। इन करे घणो करे मुंहिंजी आदत आहे त ऐं वर्क कंदो आहियां अकेले सां। ऐं हुनखे छॾींदो पंहिंजो काचो, तमामु वॾी मुंहिंजी इज़त कंदो, मूंखे भाईंदो तमामु हद खां मथे। त इहे
असांखे जेको आहे हूअं त हर शइ असांजी ख़तमु थींदियूं आहिनि। ॾिसो न, अॻे रांदूं हूंदियूं हुयूं, वॾ कबल हूंदी हुई, ऐं ॿियो कोॾी कोॾी हूंदी हुई, बेलाड़ो हूंदो हो, ऐं तव्हांखे चङा हेॾे वांझी हूंदी हुई, दरियूं रांदि कंदा हुआ हुन। पर हाणे हींअर रुॻो सवाइ हेॾा ॿार आहिनि त उहे क्रिकेट कंदा हुआ, ॿी ॻाल्हि ई कान्हे, उहो क्रिकेट खणी पिया उछलींदा लड़ो, पोइ हुननि में पोच न हूंदी त हुनजो छा हो वेंदा आहिनि मिटीअ जो ॾढ़ो, हुनखे चओ त अगड़ीअ जो पिया हलाईंदा। अच्छा साईं, सावण फ़क़ीर सिंध जो नड़ बैत जो क्लासिकल शाइर रहियो आहे। काफ़ी उन ते अञा कुझु घटि कमु थियो आहे, जीअं शाह लतीफ़ भिटाई आहे या सचल आहे, त हू बि इन पाए जो शाइर हो। त इहो तव्हांजो तमामु घणो आहे कंट्रीब्यूशन, जे उनजे नाले ते तव्हां मेलो था लॻायो, भला इहो तव्हांखे कीअं ख़्यालु आयो? से असांजो शौक़ु थियो त मेलो हणायूं। पोइ इहो हो त भई भिटाई साहिबु या ॿिया सभु ओलियान ते मेला हुआ, ऐं हीउ हिकिड़ो असांजो फ़क़ीर आहे ज़ातियो ख़ासि, ऐं हिन फ़क़ीर ते असीं मेलो हणायूं त हिन जो जेको आहे थोरो मिड़े पब्लिकसिटी थिए। इन करे हिते असां वटि हिते पासे में हिन जो दरगाह बि हिते अथव वेठी, ओटे वारा पीर जो। ओटे वारा। पोइ असांखे शौक़ु थियो त हाणे रखूं था सावण फ़क़ीर जो नालो, मेलो हणायूं था, इन ई शौक़ु जे करे हणायो। साईं, घोड़नि जा असां वटि जेके हिते सम्झो त 5-6 नसुल आहिनि। अरबी घोड़ा आहिनि, सिंधी घोड़ा आहिनि, मारवाड़ी गुड़े जा घोड़ा हूंदा आहिनि उहे आहिनि, ऐं बलोचिस्तान जा हिकिड़ा घोड़ा आहिनि उहे आहिनि। माना 2, 3, 4, 5, 8 नसुल घोड़नि जा आहिनि। हुननि में रंग बि हूंदा आहिनि, सुरखा, नुकरा, कुमेत, ऐं बोर, ऐं संजाब, ऐं इहे रंग हूंदा आहिनि घोड़नि जा। पोइ बीमारियूं घोड़नि खे, ख़ासि करे घोड़े लाइ पेट जो सूरु ख़राबु आहे, पोइ उनखे असीं पंहिंजियूं बि बुकियूं सूरतियूं जेके ॿाहिराड़ी जूं उहे कंदा आहियूं, डॉक्टरनि जो बि इलाजु कंदा आहियूं। ऐं ॿियो त घोड़ो वरी नरी बि भरींदो आहे, हॾ ज़ोर सां धकिड़ो ज़मीन ते हणे त नरी इहे भरिजी पवंदी आहे, उन खां मंडो थी वेंदो आहे। पर उनजो बि वरी इलाजु आहे, उहो इलाजु कंदा आहियूं, दवाऊं हणंदा आहियूं उन्हनि खे मुख़्तलिफ़। मूं वटि हिते असुलु जेको इंडिया जो हिकिड़ो हूंदा इहे हकीम, उते जेके राजा जे घोड़नि जा इलाजु कंदा, राजा इंडिया जा, उहे वरी हिते आया, जीअं हिंदुस्तान पाकिस्तान थियो त हिते अची विया, पोइ वरी उहो हिकिड़ो रहंदा हुआ, उहे इलाजु कंदा हुआ। अच्छा, घोड़नि जा पंध कहिड़ा थींदा? घोड़ा जी रलाई आहिनि, चौबाज़ी आहिनि, वालड़िया आहिनि, डोगड़ आहिनि, 4-5 क़िस्म घोड़नि जा थींदा आहिनि पंध जा। तक़रीबन 200 साल जो पुराणो आहे। अच्छा, अरमोश घोड़ो जेको खणी भॼे जा नुक़सान करे हिमत भरे, उन घोड़े खे ई लॻाम इहा सम्झ हथकड़ी आहे। कोई नायाब शइ, ई तक़रीबन ॿाहिरि मुल्क जी शइ आहे, हिन मोनोग्राफ जे हिसाब सां उहा असांखे गिफ्ट मिली। ऐं मूं वटि बि हिकिड़ो घोड़ो आहे, पोइ मूं चयो त अहिड़ी शइ तव्हांखे ॾिसी। ज़िले जे मातली तहलके जे रहवासी बशीर हाले ॿुढे जी भेट उन सां त नथी करे सघिजे, पर ही वॾेरे शाह नवाज़ जुनेजे जो तसलसल ज़रूर आहे, जेको चवंदो हो त राज भागन वारनि खे नसीब में मिलंदा आहिनि। ही जेतोणीकि एतिरो पढ़ियो लिखियो त न आहे, पर
ही उन्हनि पढ़ियल लिखियल सिंध जा वञ जहिड़ो बि नाहे जेके सिंध जे पटकनि खे व्हाइट हाउस में पाए वञनि था, पर अमली तौर ते उन जे वरनि खे सिर्फ़ दोज़गी जो कपिड़ो सम्झनि था। वॾेरे साले हाले पुटे जे पुट बशीर अहमद जे पटकनि जो छेड़ो रुगो सिंध जे मेलनि मलाखड़नि में दौड़ंदड़ घोड़नि ते भड़की सिंधी सकाफ़त जो उञाण नथो बणिजे, पर पंहिंजे राजनि इलाइक़े जे माण्हुनि जो वारिस कोन आहे। ही इलेक्शन वर्क दौरान कॾहिं बि के वॾियूं डाड़ूं न हणंदो आहे, न ई वरी पोयां रैलियूं कढंदो आहे। इलेक्शन वारे ॾींहुं सुम्ही निंड कंदो आहे, पर जॾहिं राति जो वोटनि जी ॻणप जा नतीजा ईंदा आहिनि तॾहिं हिन सदाईं खटियो आहे। जॾहिं बि इलेक्शन में बीठो उन में को बि हिन जो ॾाढ टकाउ शामिल न आहे, जंहिंखां डिॼी हिन जे तक जा माण्हू हिन खे वोट कनि था, पर हिन जे पंहिंजाइप वड़ ऐं सचाई हिन कलराटे पट जा सांवरा माण्हू हिन खे मोट ॾियनि था। पंहिंजे राजनि खे संभालींदड़ सिंध जो ॿियो क्लासिकल वॾेरो 2 दफ़ा MLA, 2 दफ़ा MPA ऐं ज़िले बदीन जो चेयरमैन पुड़ चूंडिजी चुको आहे। मुक़ामी तौर ते मेलो लॻाए सिंध जी नड़ बैत जे क्लासिकल शाइर सावण फ़क़ीर खे मञता ॾींदड़ वॾेरो बशीर हाले पुटो ज़ाती ज़िंदगी वाव सभाव मोहबत देरो जे ॻोठ खां वठी सदारती महल जी सठाव ताईं साॻियो रखे थो। सखावत जे लिहाज़ खां हिन जी दिलि संदसि ओतारे जी वसी आहे। हिन वक़्तु जॾहिं अहिड़नि राजनि खे मान ॾींदड़ वॾेरनि जी हर हंधि खोट महसूसु थिए पई, उते ई सिंध में हिन वक़्तु उन्हनि राज वंदन ऐं मक़ामी कल्चर जी निशानी आहे। ही जेतिरो पंहिंजे तक जे माण्हुनि खे नाले सां सुञाणे थो, ओतिरो ई पंहिंजे माल मेहनि ठगनि ऐं घोड़नि जे रंग वड़ नस्ल ऐं बीमारियुनि खां पूर्ण वाक़िफ़ आहे। सिंध जी भले नस्ल जे मेहनि समेत हिन वटि भला ठगा ठगियूं घोड़ा वटि मौजूद आहिनि।